पंजीहनि जैन थे चेयरमैन साहब जो हलंदा शहीद जुल्फकार अली भुट्टो उहा शख्सियत जंहिंजे लाइ जेतिरो बि असां ॻाल्हायूं उहो घटि आहे। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो शहीद जमहूरियत शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 40वीं वर्सी जे हवाले सां पीपी तालका मेयर जी मीटिंग तालका सदर महमूद खान मैसर जी सदारत में थी गुज़री। मीटिंग की कार्रवाई जनरल सेक्रेटरी पीपी तालका मेयर डॉक्टर मेहराब खान लाखेर हलाई। मीटिंग में पीपी जा अॻवान जमील अमन मैसर, अब्दुल सलाम मैसर, नज़र हुसैन पंवर, परवेज़ पंवर, गुलाम अब्बास मैसर, अब्दुल हमीद कमर अज़ीज़ बलेदाई, शम्सुद्दीन मैसर, मुजाहिद गुरर, मीर मोहम्मद दरियानी, अब्दुल गफ़ार एरी, अकबर खोसो, जुल्फकार अब्बासी, सैयद उबदार शाह समेत ॿियनि वर्करनि अॻवाननि ऐं 20 यूनियन काउंसिल, 2 टाउन कमेटी ऐं म्यूनिसिपल कमेटी जे कारकुननि वॾे तइदाद में वर्करनि शिरकत कई। मीटिंग में पीपी अॻवान खिताब कंदे चयो त 4 अप्रैल ते शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 40 वर्सी में पीपी MNA मुशरफ रफ़ीक मैसर, पीपी MPA अॻूणो सूबाई वज़ीर फयाज़ अली खान बुट, MNA इरफान ज़फ़र लिगारी, पीपी तालका मेयर जे सदर महमूद खान मैसर जी अॻवानी में 200 खां वधीक गाॾियुनि जा काफ़िला कढिया वेंदा। जॾहिं त वर्सी दौरान मेयर बाईपास ते कोलाची स्टाफ ऐं धामरा वटि वेलकम कैंप समेत तबी कैंपूं पिणु लॻायूं वेंदियूं ऐं सबीलूं पिणु लॻायूं वेंदियूं। पीपी तालका मेयर जे अॻूणनि मीटिंग दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी अवामी पार्टी आहे, इंशाअल्लाह ईंदड़ बलदियाती इलेक्शन में त पीपी दादू ज़िले समेत पूरी सिंध में अक्सरियत सां कामयाबी मानींदी। जॾहिं त मीटिंग दौरान पाक आर्मी जे ख़राज तहसीन पेश कयो वियो ऐं मीटिंग में शेख रशीद ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ करारदाद पेश कई वई। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद मैसर, सोच TV न्यूज़ मेयर।